नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे अपडेट कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट में वकीलन जा चैम्बर्स ॾाहण वारे हुकम ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल इस्लामाबाद के नोटिस जारी कयो वियो आहे। अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। सुप्रीम कोर्ट में वकीलन जा चैम्बर्स ॾाहण वारे हुकुम ते दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल इस्लामाबाद के नोटिस जारी कयो वियो आहे, जॾहिं त अदालत पारां अङारे ताईं वकीलन जा चैम्बर्स ॾाहण खां रोके छॾियो आहे। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना आहिनि त असां बि वकील रही चुका आहियूं, इहो कमु करणु न ॾींदासीं। चीफ जस्टिस जो चवणु हो त अदालत ते दुबाउ न विधो वञे, अदालत कंहिंजे बि दुबाउ में न ईंदी। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है त सुप्रीम कोर्ट में वकीलन जा चैम्बर्स ॾाहण वारे हुकुम ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल इस्लामाबाद के नोटिस जारी कया विया आहिनि। अदालत अङारे ताईं वकीलन जा चैम्बर्स ॾाहण खां रोके छॾियो आहे। अदालत ते दबाव न विधो वञे, अदालत कंहिंजे बि दबाव में न ईंदी, इहो चवणु आहे चीफ जस्टिस जो।